शख्सियतूं मुझे कामिल मुर्शिद जा प्यारा खलीफा और मुझे प्यारे कामिल मुर्शिद जी नजरुन जा नवाजल मुझा मोहतरम मुअज्जिज साईं किबला कारी मोहम्मद आशिक राजबर तारी साहब जन हिन महफिल में जलवे अफरोज आहिन। इंशाअल्लाह ताला दिल के सुकून सां ॿुधंदासूं ऐं संदन जे चेहरे मुबारक की ज़ियारत भी कंदा रहंदासूं। इंशाअल्लाह ताला हिन बेचैन दिल के सुकून हासिल थींदो। हिन वक्त में बड़े अदब से एहतराम से दावत अर्ज कंदुसि। दावत खिताब के लाए मुझे उस्तादन जा भी मोहतरम उस्ताद किबला साईं कारी मोहम्मद आशिक राजबर ताहिरी नक्शबंदी अचन पाने खिताब से सामाइन के नवाजी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमाईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।
वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आले सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। थोड़ो पखे तानियो एको माशाल्लाह जबरदस्त थोड़ो जेको टक टक न न करे थोड़ो हीअं करे थोड़ो बस बस तव्हांजी रिकॉर्डिंग टॉप जी हूंदी आहे हिन में फॉल्ट न अचे। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, सुहिणे रब करीम जे ज़ात जा लख लख एहसान। जंहिं मिठड़े करीम रब तव्हां असांखे इंसान बनायो। जानवरनि जो पैदा कंदड़ बि मुंहिंजो अल्लाह, उठनि जो, गिदड़नि जो, कुकड़नि जो, कुतड़नि जो, घोड़नि जो, हर शइ जो पैदा कंदड़ मुंहिंजो अल्लाह। कंहिं ॿिए न पैदा कया आहिनि। पोइ जेको सभिनी जो पैदा कंदड़ आहे उन जो अख्तियार आहे त कंहिंखे घोड़ो थो बनाए, कंहिंखे गॾह थो बनाए, कंहिंखे कुतड़ो थो बनाए, कंहिंखे भोलो बांदर बनाए ऐं कंहिंखे इंसान बनाए। ही पावर ऐं कुदरत मुंहिंजे रब जी आहे। त पोइ छो न तव्हां सां चऊं मुंहिंजा रब करीम तुंहिंजा लख एहसान जो असांखे इंसान बनाई। रुगी इंसान न पर मुंहिंजा रब करीम इंसान बनाए वरी पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ग़ुलाम बनाए। पंहिंजे महबूब जो ग़ुलाम बनाए वरी मुंहिंजा रब करीम ज़िंदगीअ में सिहत बख़्शई। ज़िंदगीअ जी सिहत जहिड़ी नेमत बख़्शे वरी अॼु हिकिड़ो मौक़ो ॾिनई मुंहिंजा करीम रब त अचो मां अल्लाह जे ज़िक्र वारनि सां गॾु वेहो त मां रब तव्हांजा गुनाह मुआफ़ कयां। मुंहिंजा रब करीम तुंहिंजा लख एहसान, मुंहिंजा करीम रब तुंहिंजा अणगणिया एहसान। मुंहिंजा मिठड़ा मुस्लमान भाउ ॻोठ लौंग खान राहूजे जे पट ते वेहण वारा मोहतरम हाफ़िज़ अब्दुल मजीद राहू जो ताहिरी ऐं अब्दुल हमीद राहू जो ताहिरीअ जे ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह में अचण वारा जेतिरा बि अल्लाह जे दरबार में शुक्राना अदा कयूं। छो त मुंहिंजा दोस्त जेसि ताईं ज़मीन में ॿिज अंदर हूंदो आहे ख़बर कान पवंदी आहे, पर जॾहिं न सलो ॿाहिरि निकिरंदो आहे त ख़बर पवंदी आहे त हिन में छा पोखियल हुयो। जेसि ताईं ज़मीन जे मथां वेठा आहियूं तेसि ताईं हिननि महफ़िल जो क़दुरु जंहिंखे ख़ुदा नसीब करे। पर मिठड़ा जॾहिं ज़मीन में न अंदर हलंदासीं पोइ ख़बर पवंदी त हिननि महफ़िलनि जो क़दुरु छा आहे।
हिक हिक जेका घड़ी आहे एडी कीमती आहे, जंहिं शइ खे तव्हां असां कीमती था सम्झूं असल में उहा कीमती कान्हे, ऐं जंहिं शइ खे तव्हां असां ईअं मामूली था सम्झूं असल में कीमती उहा आहे। सच्चा लफ़्ज़ इहे आहिनि त ख़ुदा खां दुआऊं घुरूं, ओ मुंहिंजा रब करीम हे अखियूं असांखे सलामत ॾे, छो त हे अखियूं जेको ॾिसनि थियूं इहो धोखो आहे, ही अखियूं जेको ॾिसनि थियूं उहा हक़ीक़त आहे। हिननि अखियुनि जे धोखे खां जेको बचंदो आहे उनखे अल्लाह जी ज़ात दुनिया में बि वॾी इज़त अता फरमाईंदो आहे, ज़मीन जे मथां बि इज़त वारो, ज़मीन में बि इज़त वारो, दुनिया में बि इज़त वारो त हशर में बि इज़त वारो। नंढड़ो हिकिड़ो बहराड़ी जे माहौल जे लिहाज़ खां मिसाल ॾियां, केॾो बि जवान हसीन हुजे, ताक़त वारो हुजे, दौलतमंद अमीर हुजे, सभई दुनिया जूं नेमतूं हुजनि, पर जे जिस्म में हे रूह जो धागड़ो आहे त उन जो जिस्म भी कम जो आहे, पर जे रूह जो धागो निकिरी वञे त छा था सम्झो, न उन जी जवानी कम जी, न उन जी दौलत कम जी, न उन जो हुस्न कम जो। ऐं ही जेको रूह जो धागो आहे, हेतिरी जमायत वेठी आहे, कोई हिकिड़ो बि उथी इहा ॻाल्हि करे त उन कॾहिं हिन साह खे ॾिठो आहे त हिन साह जो रंग कहिड़ो आहे ऐं हिन साह जो वज़न केतिरो आहे, कंहिंखे ख़बर आहे? थोरो तवजह कयो। लेकिन हिन पंहिंजे चेहरे खे रोज़ ॾिसंदा आहियूं त मुंहिंजो रंग भूरो आहे या मुंहिंजो रंग कारो आहे, हिन जिस्म खे रोज़ ॾिसंदा आहियूं त मुंहिंजो वज़न वधी वियो आहे, मुंहिंजो वज़न घटि थियो आहे, अॼु मां 60 किलो जो आहियां, अॼु मां 70 किलो जो आहियां। जंहिं शइ जो वज़न ई नज़र कोन थो अचे, जेका शइ नज़र ई कोन थी अचे, ऐं अल्लाह जा बाना ए सजण साईं जो चरियो फ़क़ीर तोखे हिकिड़ो मिसाल ॾे, ख़ुदा करे सम्झ में अचे वञे त हिकिड़े मिसाल में बेड़ो पार थी वेंदो आहे। जेको हुस्न नज़र थो अचे, जेको वज़न नज़र थो अचे, जेका दौलत नज़र थी अचे, जेको रोब ताब नज़र थो अचे, उन जी क़ीमत बि अॼु तुंहिंजे आॾो थो रखां, उन जी हैसियत बि तुंहिंजे आॾो थो रखां, ऐं जेका शइ नज़र नथी अचे उन जी हैसियत बि तुंहिंजे आॾो थो रखां। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, जंहिं बि इंसान जे वजूद मां जॾहिं हे साह परवाज़ करे वेंदो आहे, हे रूह जो धागो अलॻि थी वेंदो आहे, जवाब ॾियो त हो दौलतमंद हुजे, हसीन हुजे, सुहिणो हुजे, केरु घर में रखणु क़बूल कंदो? जवाब ॾियो दोस्तो। भले अम्बड़ जो अकेलो ई पुटड़ो छो न हुजे, भले सॼी बिरादर जो चङो मुड़ुस छो न हुजे, भला ईअं चवां रूहानी तौर ते भले कामिल मुर्शिद ई छो न हुजे, पर जेकॾहिं हे जिस्म जो रूह जो धागो ज़ाहिरी तौर ते हिन फानी जिस्म खां अलॻि थी वियो त सभु को चवंदो भला एॾी देर कई अथव, जल्दी कयो, गर्मी ॾाढी आहे, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, अदा पुट अचे थो अञा 3 कलाक लेटा, वारो कयो को बर्फ जा 2 किरे न खणी अचो, वारो कयो ही इंतज़ाम कयो, छो धप न थी वञे, होरिया चवंदासीं धप न थी वञे, विसरी वई उहा ॻाल्हि त ही त फलाणो शहज़ादो आहे, विसरी वई इहा ॻाल्हि ही त फलाणो दौलतमंद आहे, विसरी वई इहा ॻाल्हि ही त फलाणो ॾहेसर आहे, विसरी वई इहा ॻाल्हि ही त फलाणो ताक़तवर आहे, सभु कुझु विसरी वियो। हाणे हिकिड़ी शइ यादि आहे, जल्द खणो त धप न करे। ईअं आहे मुंहिंजा दोस्त, हालांकि विहिंजारियो पियो आहे, नओं कफन पहिरियो पियो आहे, अतुर लॻा पिया आहिनि,
सब कुछ लगो पियो आहे पर को बि ख़तरो मौजूद आहे। जल्दी कयो ऐं मुंहिंजा दोस्त वरी हिकिड़ी निगाह उन ते कर जेको कमज़ोरड़ो आहे, सादड़ो आहे, सुहिणो बि कोन्हे, अमीर बि कोन्हे, जवान बि कोन्हे, कुराइड़ो आहे, हिकिड़ी कुंड में पियो आहे, अहां पे थो करे पर रूह जो धागो उन जो हली रहियो आहे को जेको चवे त हिन खे कढी वञी पूरे चो त धप न करे जवाब ॾियो। आहे को दुनिया जे अंदर। हाणे फ़ैसिलो कर मुसलमान त दुनिया जे अंदर जेका इज्जत ऐं ताक़त आहे उहा हिन रूह खे आहे या हिन जिस्म खे आहे। ऐं मुसलमान हे तुंहिंजो मुंहिंजो जिस्म उन वक़्त कम जो आहे जॾहिं इन जो साथी रूह मौजूद आहे। जॾहिं रूह मौजूद नाहे त हिन जिस्म जी काई हैसियत कान्हे का, हिन जिस्म जी काई अहमियत कान्हे का। त पोइ मुंहिंजा दोस्त हिकिड़ी ताक़त आहे रूह जी, हिकिड़ी ताक़त आहे हिन जिस्म जी। हिन जिस्म खे त राति ॾींहं तातियूं था पिया, मानी टाइम ते न खाधीसीं चऊं था कमज़ोर थी वेंदासीं। जेकॾहिं सुबुह जो साबुण सां मुंहुं न धोतोसीं चवंदा आहियूं त शकिल ख़राब थी वेंदी। जेकॾहिं कपिड़ा सुठा न पातासीं चवंदा आहियूं माण्हू छा चवंदा। ऐं मुंहिंजा दोस्त इहो सभु कुझु करणो आहे, ज़रूर करणु घुर्जे। कपिड़ा बि सुहिणा पाइण घुर्जनि, मुंहं खे बि साबुण हणणु घुर्जे, जिस्म जी ग़िज़ा बि ॾिजे। पर यार ख़ुदा जे वास्ते उन रूह जो बि त कॾहिं ख़्यालु कंदो कर जंहिंजे करे तुंहिंजे हिन जिस्म खे अल्लाह इज़त ॾिनी आहे, जंहिंजे करे हिन जिस्म खे ख़ुदा दुनिया में मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे। उन जी बि त हिकिड़ी ग़िज़ा आहे, उन जी बि त हिकिड़ी हैसियत आहे। ऐं मुंहिंजा दोस्त पंहिंजे रूह खे विसारण वारा ईअं सम्झ त तो रूह खे न विसारियो आहे बल्कि तो पंहिंजे हक़ीक़त खे विसारे छॾियो आहे। ऐं मुसलमान अगरि हिन जिस्म खे न तातींदे त दुनिया जाॾो कमज़ोर थी वेंदे, दुनिया जो दुश्मन तुंहिंजे मथां चढ़ी वेंदो। हिकिड़ो अहिड़ो दुश्मन बि तुंहिंजो मुंहिंजो आहे जंहिंखे अल्लाह क़ुरान में बयान कंदे फरमायो इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना। ऐं इंसान तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन शैतान आहे। उहो शैतान तुंहिंजे मथां हमलो कॾहिं कंदो आहे तुंहिंजे जिस्म खे कमज़ोर ॾिसी न कंदो आहे, तुंहिंजे रंग खे कारो भूरो ॾिसी न कंदो आहे। शैतान तॾहिं हमलो कंदो आहे जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो रूह कमज़ोर थी वेंदो आहे। जॾहिं कॾहिं रूह कमज़ोर न थींदो आहे, जिस्म केतिरो बि कमज़ोर हुजे शैतान वेझो बि न अची सघंदो। पर जे रूह कमज़ोर थी वियो त शैतान परे कोन थींदो। रूह जी ग़िज़ा कहिड़ी आहे? रूह जी ग़िज़ा अल्लाह जो ज़िक्र आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुरूद आहे। अल्लाह जो नेक सालिह बांधड़ो वॾड़ी उमिरि वारो आहे, तहज्जुद जी निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो आहे। कहिड़ी निमाज़? तहज्जुद जी निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो आहे, वॾड़ी उमिरि वारो आहे। शैतान उन जे मथां अचे त कीअं अचे, हमला कंदे 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 नेठ हिकिड़े ॾींहुं उन अल्लाह जे महबूब जे दीवाने जो शैतान तहज्जुद क़ज़ा करे छॾियो। निंडड़ी अची वियसि, फज्र जी अज़ान आई। उन वॾड़ी उमिरि वारे दीवाने जे कन ते जीअं आवाज़ आयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जीअं अख खुली चइनी पासनि खां आवाज़ ॿुधई, आवाज़ ॿुधी करे यकीन थी वयुसि त मुंहिंजी तहज्जुद जी निमाज़ क़ज़ा थी वई। अॼु तहज्जुद मूंखां निकिरी वियो, अॼु तहज्जुद मूंखे नसीब न थियो। मुंहिंजा दोस्त इहो फिक्र नथो करे त मां वञी वुज़ू करे अचां, वाशरूम मां थी अचां। उते जो उते ज़ारो कतार रोअण लॻो, अल्लाह जे दरबार में माफ़ियूं घुरण लॻो। हालांकि तहज्जुद जी निमाज़ फर्ज़ नाहे,
तहजुद जी नमाज सुन्नत मुअक्कदा नाहे नफली इबादत जे करण वडे सवाब जो कम्मा जे कदे सुस्ती थी वई त कोई गुनाह नाहे लेकिन दीवानन वट आशिकन वट चरयन वट इहा वडी इबादत छो त दीवानन खे ख़बर आ त जैसा यार मिलंदो आ ओहो रात जे उदाहीअ में मिलंदो आ। ऐं मुंहिंजा दोस्त दुनिया जे दोस्त के मिलण जे लाइ भी हर दुनिया जो आशिक चाहींदो आ त मुंहिंजे महबूब सां उन वक्त मुलाकात थिए जॾहिं चूं बि कंहिं तरफ़ खां न हुजे चारई पासा ख़ामोशी हुजे हिकु मां हुजां हिकु महबूब हुजे। दुनिया जो बेवफा आशिक इहो चाहींदो आ हालांकि उनखे ख़बर न आहे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आ मुंहिंजो अल्लाह ॾिसी रहियो आ। अल्लाह जो आशिक भी चाहींदो आ त सॼी दुनिया निंड में हुजे मां मुसल्ले ते हुजां मुंहिंजे रब जी दरबार हुजे ऐं मां मुस्तफ़ा जे ग़ुलाम जी हाज़िरी हुजे। ज़ारो कतार रोई रहियो आ या अल्लाह मूंखे मुआफ़ फरमा या अल्लाह मूंखे मुआफ़ फरमा महबूब जे सदके मूंखे मुआफ़ फरमा मुंहिंजा करीम रब कहिड़ी ख़बर मूंखे त अॼु मुंहिंजे ज़िंदगीअ जी आख़िरी रात आ मुंहिंजी तहजुद जी निमाज़ क़ज़ा थी वई वरी रात नसीब थींदी अलाए कान थींदी। ज़ारो कतार रोंदे रोंदे फज्र जे निमाज़ ते वियो आ सॼो ॾींहुं रोंदे थो गुज़ारे सॼो ॾींहुं रोंदे थो गुज़ारे जॾहिं रात थी आ अञा 12 जो टाइम मस ख़त्म थियो त अचे कंहिं जवान चयसि उथी तहजुद जी निमाज़ पढ़ ॾिठई त अञा त 12 थिया आहिनि मां तहजुद त 3:30 बजे पढ़ंदो हां वरी सुम्ही रहियो अधु कलाक गुज़रियो वरी अचे कंहिं चयसि उथी तहजुद जी निमाज़ पढ़ ॾिठई 12:30 थिया आहिनि वरी सुम्ही रहियो 3:30 बजे ताईं हिकड़ो दफ़ो न ॿ दफ़ा न 5 दफ़ा उथारण वारे उथारियो उथी तहजुद जी निमाज़ पढ़ी रोई मुंहिंजे महबूब जे दरबार में आयो मुंहिंजा साईं ख़बर ई नथी पवे कल रात तहजुद क़ज़ा थी वियो अॼु बार बार को उथारे रहियो आ बार बार को तहजुद जो टाइम याद ॾियारे रहियो आ। राज कहिड़ो आ इमामुल अंबिया फरमायो ओ रुअण वारा तोखे त ख़बर नाहे त राज कहिड़ो आ मगर मां मुस्तफ़ा तो तोखे ॿुधायां त यार जो प्यार कहिड़ो आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन पंहिंजे दीवाने खे फरमायो मस्ताना जेॾी महिल तुंहिंजो तहजुद क़ज़ा थी वियो तो रोवण शुरू कयो अल्लाह जे दरबार में बाॾाइण शुरू कयो त तुंहिंजो रोवण मुंहिंजे करीम रब खे एतिरो त सुहिणो लॻो सॼी ज़िंदगीअ में जेतिरा तहजुद पढ़िया हुयई अल्लाह जे ज़ात उन सॼी ज़िंदगीअ जे तहजुदन जो सवाब अॼोकी रात जे बराबर ॾेई छॾियो। मुझे महबूब फरमायो तोखे ख़बर आ त इहो केरु हुयो जेको बार बार पियो तोखे उथारे न मुंहिंजा आका अल्लाह ॼाणे अल्लाह जो रसूल ॼाणे। मुझे महबूब फरमायो इहो पलीत शैतान हुयो जेको हर हर पियो तोखे उथारे त ही रोइणो आ मतां वरी तहजुद क़ज़ा थी वञेसि वरी रोई ॾे ऐं अल्लाह पंहिंजे रहमत जा दर खोले छॾे दुश्मन दुश्मनी करे रहियो आ यानी अल्लाह जे महबूब जे दीवानन सां जॾहिं दुश्मन दुश्मनी पारींदो आ तॾहिं बि उन्हनि खे तहजुद जे निमाज़ ला उथारे वेहारींदो आ। ऐं मुंहिंजा दोस्त
रख यारी उन यार सां, कर प्यार उन प्यारे सां। इहा रूह जी ग़िज़ा है, इहा रूह जी ग़िज़ा है। जॾहिं इन रूह खे न ग़िज़ा इहा ॾींदे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पोइ तोखे अल्लाह जे प्यार जी ख़बर पवंदी, ख़ुदा जे कुर्बन जी ख़बर पवंदी। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे जेको जिस्म आहे, इन जिस्म जी काई हक़ीक़त तेसी नाहे जेसिताईं हिन रूह जी हक़ीक़त सलामत नाहे। जंहिंजे रूह जी हक़ीक़त सलामत आहे उन जे जिस्म खे बि अल्लाह एतिरी इज़त ॾेई छॾींदो आहे, एतिरी इज़त ॾेई छॾींदो आहे जो उन रूह खे मिटीअ जो ही जेको जिस्म ठहियल आहे, इन मिटीअ वारे जिस्म खे मिटी बि कुझु कान कंदी आहे। फ़ैसिलो तोखे करणो आहे। हिन मिटीअ वारे जिस्म खे केतिरो बि तातींदे, इहो मिटीअ में मिटी थियणो आहे। इनखे मिटीअ खे खाइणो आहे, इनखे मुंहिंजा दोस्त माकोड़नि कीलनि खे खाइणो आहे। पर याद रख इन मिटीअ वारे जिस्म जे अंदर जेका दिल आहे, जंहिंखे रूह सॾींदा आहियूं, जंहिंमें रूह जी मुंहिंजा दोस्त आमद आहे, उन रूह खे जेकॾहिं ग़िज़ा ॾींदे त पोइ उहो रूह वारो रब वाइदो थो करे। आशिकनि बयान कयो, मुंहिंजे महबूबनि फरमायो, अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम में बयान फरमायो त ओ पंहिंजे रूह जी सलामती रखण वारा, पंहिंजे रूह खे मुंहुं अल्लाह जे ज़िक्र वारी ग़िज़ा ॾियण वारा, जॾहिं तूं मां अल्लाह जे ज़िक्र जी पंहिंजे रूह खे ग़िज़ा ॾींदो आं त मां रब थी करे वाइदो थो कयां, फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। मुझे सुने करीम रब जे ज़ात फरमायो, ऐ मां अल्लाह जा बाना, जॾहिं तूं पंहिंजे रूह खे ग़िज़ा ॾींदो आं, जॾहिं तूं पंहिंजे रूह खे मां अल्लाह जे ज़िक्र सां राहत ॾींदो आं, जॾहिं तूं पंहिंजे रूह खे मां अल्लाह जे महबूब जे दुरूद सां संवारींदो आं, मां तुंहिंजो रब थी वाइदो थो कयां, वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। इन सुहिणे कम जो अजर मां अल्लाह तोखे सुहिणो ॾींदुसि। मौला कहिड़ो ॾींदे, फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा, मां अल्लाह अहिड़ी पाकीज़ा ज़िंदगी तोखे ॾेई छॾींदुसि जेसिताईं दुनिया क़ाइम हूंदी, तुंहिंजे मरण जो को तसव्वुर ई करे कोन सघंदो। मरंदो केरु आहे? जेको पंहिंजे रूह खे मारे छॾींदो आहे, उहो मरंदो आहे। जेको जिस्म खे जियारींदो आहे, रूह खे मारींदो आहे, उहो हमेशह जे लाइ मरी वेंदो आहे। पर जेको न पंहिंजे जिस्म खे मारींदो आहे ऐं रूह खे ज़िंदा कंदो आहे, उहो कॾहिं बि कोन मरंदो आहे। छो त मुंहिंजा मिठा, हे जिस्म त मिटी आहे, मिटी थियणो आहे, पर ही जेको रूह आहे, इहो रूह आहे छा? वयसअलूनक अनिर रूह, मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा सवाल करण वारो तोखां सवाल थो करे त रूह छाहे? कुल, मुंहिंजा महबूब जवाब ॾे, अर्रूह मिन अम्र रब्बी, हे जेको रूह आहे मुंहिंजे रब जे हुक्म जो नालो आहे। रूह मुझे अल्लाह जे हुक्म जो नालो आहे, यानी अल्लाह जे हुक्म खे जेको लब्बैक चई करे पूरो कंदो आहे। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, चवां सादन लफ़्ज़न में त इज़राइल बि उन ॾे तॾहिं ईंदो आहे जॾहिं उहो वञण ते राज़ी ख़ुद थींदो आहे। जेकॾहिं चाहीं थो, जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजे मौत खां अॻु में, इज़राइल अचण खां अॻु में
मुंहिंजो रब छो त जेको रब जो थींदो आहे रब उन जो थी वेंदो आहे न मिठा। पंहिंजे पाण खे अल्लाह जे ज़िक्र में फना कर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इश्क में पाण खे फना कर। मुंहिंजा दोस्त थोड़ो ई त सौदो आहे, हीअं थियणो आहे। दुनिया खे हीअं कर जॾहिं न हीअ झलक हिकिड़ो दफ़ो नज़र आई पोइ तोखे ख़बर पवंदी त असुल हक़ीक़त छा आहे। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह, अल्लाह जो सुहिणो खलील आहे। हज़रत इज़राइल अल्लाह जे हुक्म सां आयो, कंहिं वटि आयो चो सुणे इब्राहिम खलीलुल्लाह वटि। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह पुछो, ऐ इज़राइल जी रब जा खलील छा जे लाइ आयो आहे? अर्ज़ तो करे त मुंहिंजा साईं मां अल्लाह जो हुक्म खणी आयो हां, तव्हांखे दुनिया छॾण जो पैगाम ॾियण आयो हां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जवाब ॿुध, चवे थो ऐ इज़राइल जी अल्लाह जा खलील मोटी वञ। छा थो चवे? मोटी वञ, अल्लाह जे दरबार में मुंहिंजो न्यापो खणी वञ। कहिड़ो न्यापो खणी वञ? अरअयत खलीलई युमीतु खलीला। ऐ इज़राइल मुझो न्यापो खणी मुझे करीम रब जे दरबार में वञ, अल्लाह जे दरबार में अर्ज कर, अरअयत खलीलई युमीतु खलीला। ऐ मुझा रब छा यार पंहिंजे यार खे मारींदो आहे छा? सुनो अल्लाह जो खलील अल्लाह जे दरबार में इज़राइल खे मोटाए रहियो आहे, इज़राइल खे न्यापो ॾेई रहियो आहे। हालांकि अल्लाह जो खलील जिब्राइल खे बि न्यापो ॾेई सघे पियो, पर जेको कम सां आयो आहे उनखे सुनो खलील मोटाए रहियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इज़राइल मोटंदो आहे। हालांकि कुरान करीम जी आयत पढ़ा, मुझे बेनियाज रब फरमायो, वलन युअख्खिरल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा। आयल इज़राइल वापस कोन मोटंदो आहे, मगर मोटंदो आहे कंहिंजे लाइ जंहिंजे लाइ मुंहिंजो रब मोटाइण चाहींदो आहे। हज़रत इज़राइल मोटी वियो अल्लाह जे दरबार में। मौला तुंहिंजो खलील त हीअं थो चवे त छा यार बि कॾहिं यार खे मारींदो आहे? ऐं इज़राइल न्यापो त खणी आयो आहे, पर मां त अल्लाह जो खलील हां, छा कॾहिं यार बि यार खे मारींदो आहे? मुझे बेनियाज़ रब न्यापो ॿुधी करे जवाब ॾिनो, ऐ इज़राइल वञ वञी मुझे खलील सुहिणे खे चओ, अरअयत खलीलन यफिर मिन लिक़ाइ खलीलिही। ऐ इज़राइल वञी जवाब ॾे मुझे खलील खे, ओ मुंहिंजा सुहिणा खलील, यार यार खे मारींदो त नाहे, पर यार जॾहिं यार खे मुलाकात लाइ न्यापो मोकिलींदो आहे त यार जवाब बि कोन ॾींदो आहे। गौर कर मुसलमान, मौत जो मज़ो भी वठ। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मौत मामूली शय नाहे। ज़ाहिरी जीअं विछोड़ो आहे, हकीकत में मौत हिकु भयानक शय जो नालो आहे। इज़राइल जो अचण मामूली ॻाल्हि नाहे। मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जॾहिं इज़राइल अल्लाह जे हुक्म सां ईंदो आहे, कंहिंजो रूह कब्ज़ करण जे लाइ ईंदो आहे। बहराड़ीअ जे माहौल में चङी तरह समझी सघो था त जीअं ॼांगुरी ॿेर जो ढींघर हूंदो आहे, ॼांगुरी ॿेर जो ढींघर हुजे ऐं तणियल कपह पई हुजे, उनियल कपह तैयार लॻी पई हुजे, जेकॾहिं उन थियल कपह में ॼांगुरी ॿेर जो ढींघर हिन विच मां घुमाइजे त अंदाज़ो लॻायो छा थींदो, कीअं उनखे तबाहो बर्बाद कंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो, इज़राइल जॾहिं ईंदो आहे ईअं ईंदो आहे। मथों पाण फरमायो,
ओ अल्लाह जा बानो मां मुस्तफा जा दीवानो जो त सहाबा बेतहा अखियुनि में लुढ़क लड़ी आया मुझे मुस्तफा करीम फरमायो फिक्र न कयो मगर ईमान वारे वट जॾहिं इज़राइल ईंदो आ उन जे जिस्म मां रूह ईअं निकिरंदो आ ॼणो मखण मां वार निकिरी वेंदो आ। मोमिन जे वजूद मां जॾहिं न इज़राइल रूह कढंदो आ त ईअं महसूस थींदो आ न वञण वारे खे ॼण मखण मां वार निकिरी वियो। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु वॾो राज़ खुली वियो। मुंहिंजे आका जे ख़िदमत में अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मखण मां वार निकिरी वियो जॾहिं त इज़राइल एॾी सख़्ती सां अची रहियो आ त पोइ मखण मां वार कीअं मुंहिंजा आका असांजे दिलि खे अञा ख़ुशी अता फरमायो। मुझे मदीने जे मीर अल्लाह जे पाक कुरान करीम जी आयत फरमाईंदे पाण फरमायो छा तव्हां खे ख़बर नाहे त अल्लाह कुरान करीम में फरमायो आ त जंहिं वक्त में मिस्र जे बाज़ार जे अंदर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे औरतूं ॾिसी रहियूं हुयूं उन जे चेहरे खे ॾिसंदियूं वयूं हथ वठींदियूं वयूं औरत जहिड़ी नाज़ुक शइ हथ वठिजी वियो ख़बर ई कान पई मुझे हबीब इशारो ॾिनो सहाबा समझी विया त जॾहिं इज़राइल मोमिन जे मथां ईंदो आ इज़राइल पंहिंजो कमु कंदो आ साम्हूं मुंहिंजो मुस्तफा पंहिंजो दीदार कराईंदो आ। मोमिन जो रूह उन जे वजूद मां मखण मां वार वांगुरु इन करे निकिरंदो आ जो इज़राइल ईंदो आ रूह कब्ज़ करण जे लाइ साम्हूं मदीने जे ताजदार जो दीदार हूंदो आ जंहिंखे महबूब जो दीदार थींदो आ उन जो हिते बि बेड़ो पार थींदो आ त हुते बि बेड़ो पार थींदो आ। दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज़ीज़ान मन तमा अर्ज पे कयो बुनियादी तौर मुंढ में हिन जिस्म जी खिदमत भले कर छो त हिन जिस्म सां दुनिया खे मोह ॾियणो आ पर उन रूह जी भी खिदमत कर जेके खुदा जे आॾो हाज़िर थियणो आ। हे जिस्म तुंहिंजो मुंहिंजो कब्र जे हवाले थींदो मगर रूह तुंहिंजो मुंहिंजो अल्लाह जे दरबार में पहुचंदो क़यामत जे ॾींहुं इन रूह खे जवाब ॾियणो आ। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा जे सादा लफ़्ज़ तोखे चवां सादे नमूने सां तबलीग करे समझाइण चाहियां त जॾहिं मयत मरंदो आ दुनिया छॾींदो आ ॾिसण वारो चवंदो आ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अदा इए चवंदो आ न दिल चवे थी कुरान भी पढ़ा पर तव्हांखे सफ़ा सादड़े नमूने सां समझायां त जीअं मुंहिंजो सादड़ो मुसलमान भा मज़दूर हारी भी समझी वञे उन जे अंदर में भी इश्क मुस्तफा पैदा थिए त उहो बि अल्लाह जो वली बणिजी या विलायत अंदर में खौफ खुदा इश्क मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहा वडी विलायत आ उडामण विलायत ना इहा ई तो मजेदार गाल आ असा के समझ में न इंदो आ हमरा उडामे थो पियो वडो अल्लाह जो वली आ। ऐ मुंहिंजा यार उडामण के विलायत न चइबो आ जे उडामण विलायत आ त पोइ ही गेरा कबरियूं कबूतर ये त सभई वली हन कबूतर त केतिरो वक्त उडामंदो आ कीअं उते वेठो बाज़ियूं हणंदो आ पोइ इहो त वॾो वली आ जेको बाज़ियूं बहणी रहियो आ न न उडामण वारे खे वली न चइबो आ इहा घड़ी खन जी बादशाही आ वली छाखे चइबो आ विलायत जी हकीकी निशानी कहिड़ी आ मुंहिंजा दोस्त दिल जा कन खोले ॿुध वली उन खे चइबो आ जेको वैरान घर खे आबाद करे।
वली उन खे चइबो आहे जेको वैरान घर खे आबाद करे, निमाज़ूं पढ़े पंहिंजे लाइ, रोज़ा रखे पंहिंजे लाइ, हज कई पंहिंजे लाइ, ख़ैरातूं कई पंहिंजे लाइ, पर जॾहिं न तूं ॿिए जे लाइ कुझु करणु शुरू कंदे त इहा विलायत जी पहिरीं निशानी। जॾहिं ॿिए जे लाइ तुंहिंजे अंदर में एहसास पैदा थियो, जॾहिं ॿिए जे लाइ तो दुआ घुरण शुरू कई, जॾहिं ॿिए जो तुंहिंजे अंदर में ख़्याल थियो, उन जे दुख खे तो महसूस कयो, उन जे तकलीफ़ खे तो महसूस कयो, उन जे परेशानीअ खे तो महसूस कयो, त दिल जा कन खोले 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 ॿुध, इहा विलायत जी पहिरीं निशानी आहे। उॾामण नंढी निशानी आहे, इहा वॾी निशानी आहे। छो त मुंहिंजो रब तो फरमाए, अल ख़ल्क़ अयालुल्लाह, हीअ मख़लूक मां रब जो अयाल आहे, जेको इन जो फिक्र कंदो आहे, मां रब उन जा फिक्र दूर करे छॾींदो। अल्लाह जे मखलूक जो ख्याल रखण, अल्लाह जे मखलूक सां हमदर्दी करण, अल्लाह जे मखलूक जी खैर ख्वाही करण विलायत जी निशानी आहे। त पोइ अॻियो जुमिलो जेकॾहिं ॻरो न लॻे त मां चई वठां त जेकॾहिं अल्लाह जे मखलूक खे ख़ुशि रखण विलायत जी निशानी आहे, त अल्लाह जे मखलूक जी दिल आज़ारी करण अंदाज़ो लॻायो त छा जी निशानी आहे। लफ़्ज़नि में खणी चओ त शैतान जे नंढे भाउ हुजण जी निशानी। चओ लफ़्ज़नि में, सच चई यार रुसे त रुसण ॾियो, फणीअ ॾींदे जे वार खुसे त खुसण ॾियो, परवाह न आहे। छो त मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां, वठी हलां तव्हां खे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक दरबार में मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबा खां पुछो, ऐ मां मुस्तफा जा दीवानो जी मुंहिंजा आका हुजूर फरमायो, ॾियो ख़बर दुनिया जे अंदर सभ खां वधीक नेकीअ वारो कम अल्लाह खे वणदड़ कम कहिड़ो आहे, ऐं सभ खां वधीक बुरो कम अल्लाह खे न पसंद ईंदड़ कम कहिड़ो आहे। सहाबा जी तारीख़ रही आहे, जॾहिं बि हुजूर को सवाल कंदा हुया सहाबा ॼाणदा हुया, पर पोइ बि जवाब कोन ॾींदा हुया। चवंदा हुया त अल्लाह ॼाणे, अल्लाह जो रसूल ॼाणे, तेसीं जवाब न ॾींदा हुया जेसीं महबूब वरी न फरमाइनि। सहाबा इहो ई जवाब ॾिनो। मां मुंहिंजा दोस्त दलील तौर पेश कयां, जॾहिं हज ते मुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सवा लख सहाबा सां गॾिजी पहुतो आहे, मैदाने अरफात में बीही करे मुंहिंजे मुस्तफा सहाबा खां पुछो, ॾियो ख़बर हीअ जगह कहिड़ी आहे। हालांकि इस मके जे रहण वारा हुया, उमिरि मके में गुज़ारियो, उन्हनि खे ख़बर हुई त मैदाने अरफात आहे, पर कंहिं बि ईअं न चयो त मैदाने अरफात आहे। सभिनी चयो त अल्लाह ॼाणे, अल्लाह जो रसूल ॼाणे। हुजूर फरमायो मैदाने अरफात आहे। मके ॾे निहारे मुझे हुजूर फरमायो, इहो कहिड़ो शहर आहे। सहाबा चयो, रब ॼाणे, रब जो रसूल ॼाणे। याने सहाबा जी इहा तबीयत हूंदी हुई त मुंहिंजे महबूब जे आॾो लब कुशाई कोन कंदा हुया, हुजूर जे लबन खुलण जो इंतज़ार कंदा हुया। अॼु बि भला जे चढ़ी आयो आहे त फ़क़ीराणी हिकिड़ी ॻाल्हि करे छॾे, नाराज़ न थीजो। जेकॾहिं कंहिं नेक सालिह बाने खे माण्हू चवंदो आहे त साईं हीअ परेशान